अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। रावलपिंडी रिंग रोड स्कैंडल में पिंडीअ जो अॻूणो कमिश्नर मोहम्मद महमूद गिरफ़्तार। एंटी करप्शन लाहौर जी टीम अॻूणे कमिश्नर रिटायर्ड कैप्टन मोहम्मद महमूद खे हिरासत में वरितो। नेब नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी ब्यूरोक्रेसीअ खे हिरासा करण वारे बयान खे रद्द करे छॾियो। तर्जुमान चयो आहे त नेब जे करे ब्यूरोक्रेसीअ जो कमु न करण वारा बयान हक़ीक़तुनि जो वतुड़ो आहे। नेब वटि ब्यूरोक्रेसी ख़िलाफ़ केस न हुजण बराबरि आहिनि। सिंध में कोरोना जी पखेड़ में वाध सबबि ॿीहर तालीमी इदारा बंदि करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई टास्क फोर्स जे इजलास दौरान पहिरें खां 8 दर्जे ताईं जा क्लास जुमे खां बंदि करण जो फ़ैसिलो। 9 खां मथे क्लास वारा इदारा इम्तिहान खां पोइ बंदि थी वेंदा। मुल्क में भारतीय डेल्टा वायरस जी पखेड़ बैदि कोरोना केसिस में वाधि थियण लॻी। मुस्बत केसिस जी शरह 4% ताईं पहुची वई। इमरान अवाम न पर सिलेक्टर्स जी चूंड आहे। इमरान चूंड नतीजा चोरी करे उम्मीदवारनि खे भॼाए वञे, पर कश्मीर जो अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन शहीद भुट्टो खे गद्दार ऐं नवाज़ शरीफ़ खे धाड़ियल सॾण ते पार्लियामेंट में अपोज़िशन जो एहतजाज। मुखालिफ़ धुर जो शदीद एहतजाज। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त 1970 खां वठी पोइ वारी समूरनि चूंडनि में धांधली थी आहे। अहिड़ी इलेक्शन कराईंदासीं जो अपोज़िशन बि शिकस्त क़बूल कंदी। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त हुकूमत जी कोशिशि आहे त 90 लख समुंड पार पाकिस्तानियुनि खे ई वोटिंग जी सहूलियत ॾिनी वञे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त पाकिस्तान दुनिया जी सतह ते एटमी ताक़तुनि मां हिकु आहे। अमरीका असां खां पुछण खां सवाइ अफ़गानिस्तान मां हलियो वियो। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ ऐं हल्की बरसाति। क्लिफ्टन, सदर, लांडी, औरंगी टाउन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ ऐं हल्की बरसाति। मौसम ख़ुशगवार। सिंध में अफ़गाननि ऐं बर्मियुनि खे गैरक़ानूनी सुञाणप कार्ड ठाहे ॾींदड़ नादरा अमले ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। FI कराचीअ जे अमले डिफेंस जे मेगा सेंटर ते छापो हणी गैरक़ानूनी सुञाणप कार्ड ठाहींदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। FI मूजिबि गिरफ़्तार जवाबदार डेटा एंट्री ऑपरेटर अब्दुल अज़ीज़, एजेंट मेराज ऐं अमीन शामिल। हेल ताईं नादरा अमले समेत ऑफिसरनि समेत 13 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो। PTI खां पोइ MQM बि सिंध में गवर्नर राज लागू करण जो मुतालबो करे छॾियो। आमिर ख़ान चयो आहे त FI जांच सभु कुझु वाउखो करे छॾियो आहे। 40 लख जाली वोट दाख़िल थिया। सभई जाली वोट रद्द कया वञनि। दादूअ जे इलाइक़े केटी जतोईअ में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोईअ जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े खां पोइ छिकताण। मुर्तज़ा जतोई सभई माण्हुनि जे काफ़िले सां केटी जतोई पहुची वियो। संदसि चवणु आहे त केटी जतोई बंगले ते पुलिस ऐं शहाणी धुर जे माण्हुनि कब्ज़ो कयो हुयो। हाणे कब्ज़ो वापसि वरितो आहे। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े अपर कोहिस्तान में गाॾीअ सां हादिसो। 9 परॾेही शहरनि समेत 13 ॼणा फौत, 39 ज़ख़्मी। नवाब शाह भरसां ॻोठु गेलो ख़ान खोसो जे रहवासी पीपीए जो पुराणो जियालो हैबत ख़ान खोसो पीपीए जे झंडनि ऐं पेनाफ्लेक्स सां सजायल मोटरसाइकिल ते चढ़ी कश्मीर ऐं गिलगित जे वफ़ाक़ी वज़ीर अमीन गड्डापुर पारां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे गद्दार करार ॾियण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त वफ़ाक़ी वज़ीर अमीन गड्डापुर पारां असांजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे गद्दार करार ॾियण जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थो। हुन चयो त अमीन गड्डापुर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़िलाफ़ बयान ॾेई हज़ारे जियालनि जूं दिलियूं रंजायूं आहिनि, जॾहिं त कारकुननि में सख़्तु कावड़ ऐं ताव पकड़ियल आहे। ऐं हुन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ग़रीब ऐं अबोच माण्हुनि जो अॻुवान हो। पाकिस्तान लाइ कयल ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। अमीन गड्डापुर पारां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़िलाफ़ नाज़ेबा ॿोली इस्तेमालु करणु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। हुन मुतालबो कयो त अमीन गड्डापुर ख़िलाफ़ कार्रवाई करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। नवाब शाह में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे रीजनल ऑफिसर में वॾियूं पोस्टूं ख़ाली हुजण जे करे नवाब शाह जा शहरी पंहिंजे कमनि जे सिलसिले में अक्सर परेशान रहनि था।
जॾहिं त नवाबशाह शहर में रीजनल डायरेक्टर ऐं 2 असिस्टेंट डायरेक्टर मुक़ररु कया वेंदा आहिनि, लेकिन फेबरवरी 2021 खां ऑफिसरनि जूं बदिलियूं थी वञण खां पोइ उहे पोस्टूं मुसलसिल ख़ाली आहिनि, जंहिंजे करे नवाबशाह जा शहरी नक्शे जी मंज़ूरी ऐं ॿियनि कमनि लाइ परेशान रहनि था। जॾहिं त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे रेवेन्यू वसूली बंदि कई वई आहे। उन सिलसिले में नवाबशाह जे शहरी चीफ सेक्रेटरी ऐं सिंध डायरेक्टर जनरल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां मुतालबो कयो त ख़ाली पोस्टुनि ते भर्तियूं कयूं वञनि त जीअं शहरनि जा कम थी सघनि। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिन अली शाह जी सदारत हेठि डिवीज़न में इम्कानी बरसातुनि ऐं ॿोॾि जे पेश नज़र इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ अॼु इजलास कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में मुनक़िद थियो। इजलास में कमांडर इंडस रेंजर्स नवाबशाह ब्रिगेडियर मोहम्मद रमज़ान, DIG पुलिस शहीद बेनज़ीराबाद इरफान अली बलोच, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र, डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान अल हसन ख्वाजा, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़, कैप्टन शाहिद बिलाल राहो, डायरेक्टर नारा गुलाम मुजतबा दामरा ऐं ॿियनि शिरकत कई। 68 मोरी लॻो ॻोठु काज़ी कादिर बख़्श टालपुर में मोहम्मद हसनी बिरादरीअ जे विच में काफ़ी अरसे खां हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो रईस तैमूर ख़ान बिरोईअ जी सरपरस्तीअ में थियो। जरगे में नेक मोहसिन मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, हाजी लखमीर ख़ान बिरोई, कादिर बख़्श बिरोई, रईस अब्दुल रज़ाक बिरोई बतौर मुशीर हिसो वरितो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ फ़ैसिलो करे खीर खंड कयो वियो। अघु भराई कंदड़ ते ॾंड रखण जो फ़ैसिलो कयो वियो। को बि धुर अघु भराई न कंदो। पहिरीं धुर वाहिद बख़्श बिरोईअ 4 सालनि ताईं पंहिंजे औलाद जो माहवार ख़र्च 3000 ॾींदो रहंदो। उन्हीअ खां पोइ औलाद खे पीउ जे हवाले कयो वेंदो। आख़िर में मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल दुआए ख़ैर पिणु कई। SSP नौशर फिरोज़ हटायो ज़िलो बचायो। साफ़ सियासी समाजी रहनुमाउनि खां पोइ वकीलनि बि SSP नौशर फिरोज़ इल्ताफ़ हुसैन लिगारीअ जे ख़िलाफ़ रोडनि ते अची विया। नौशर फिरोज़ SSP इल्ताफ़ हुसैन लिगारीअ जे ख़िलाफ़ वकील बार जे एहतजाजी रैली। सिंध बार एसोसिएशन जे मेंबर अब्दुल सत्तार लोहराणी, ज़िलाई बार काउंसिल जे सदर अब्दुल रहीम अब्बासी, जनरल सेक्रेटरी एडवोकेट अयाज़ मरीअ जी क़ियादत में कढी वई, जंहिंमें इशफ़ाक़ तगर, सैयद ज़ाहिद अली, अब्दुल करीम लोहराणी समेत दर्जने वकील शामिल। दरिया खान मरी थाणे जी हद 8 वाटर कोर्स लॻो ॻोठु बहावल ज़रदारीअ में घर अंदरि मुबैना तौर पुरअसरार नमूने गोली लॻण सबबि नौजवान औरत शकीला ज़ाल सजाद ज़रदारी मौक़े ते फ़ौत थी वई। इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि घर में कोहराम मची वियो। वाक़िए जो इतलाउ मिलण शर्त SHO दरिया खान मरी मुजीबुर रहमान नारे जो पुलिस सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची वारिसनि खां तफ़सील वरिता। फ़ौत थियल औरत जे मुड़ुसु सजाद ज़रदारीअ जो चवणु आहे त औरत खट तां बिस्तरो वेड़े रही हुई त पिस्तल हेठि करण सां ई संदसि मुंहं ते गोली लॻी, जंहिं सबबि हूअ मौक़े ते ई फ़ौत थी वई। ॿिए पासे राब्तो करण ते SHO दरिया खान मरी मुजीबुर रहमान नारे जो ॿुधायो त पुलिस चौकी वेसर जे ॻोठु 8 वाटर कोर्स लॻो बहावल ज़रदारीअ में घर अंदरि गोली लॻण सबबि नौजवान औरत शकीला ज़ाल सजाद ज़रदारी फ़ौत थी आहे। ज़रूरी कार्रवाई बैदि फ़ौती औरत जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त गोली लॻण सबबि फ़ौत थियल औरत जे मामले जी हर रुख जी जांच कई वेंदी त औरत खे इतफ़ाक़ी गोली लॻी आहे या खेसि क़तलु कयो वियो आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।